ख़ासि करे तव्हां दोस्तनि खे जेको काफ़ी ॾींहंनि खां वठी गेट नंबर 47 जेको घिरी पियो हुयो, जंहिंजे करे सॼे दरिया सखर बिराज जी पॉइंट लेवल मेंटेन न पई थिए। अॼु उहे असां उन जॻह ते 47 उन्हनि खे किसान गेट जेको आहे उन्हनि हयो आहे, साॻी तरीक़े सां हिननि बोझनि सां हिननि खे बंदि करे हीअ सॼी जेका मेंटेन आहे गेट लेवल आहे, हे तव्हां असांखे ॾेखारियो सभिनी दोस्तनि खे। हे सभु टोटल जेके दरवाज़ा जा गेट आहिनि उहे तव्हां ज़ूम करो। हे सभई दरवाज़ा ही बंदि आहिनि। हाणे बंदि जो मक़सदु इहो आहे, बंदि जो मक़सदु इहो आहे त हिते हिननि खे पंहिंजे जेको पाणी जी जेका घुर्ज मुताबिक़ हिनखे रोकिणो आहे। इहो रोकींदा, इन जे रोकण सां असांजे दरियाउनि जी, असांजे केनालनि जी गेज मेंटेन थींदी ऐं पॉइंट लेवल मेंटेन थींदी। उन सां गॾु असांजे राइट केनालनि जा जेके बि केनाल आहिनि, जेके ख़ासि करे दादू केनाल जेको मुकमल बंदि हुयो ऐं असांजो खीथर केनाल बि मुकमल बंदि हो। अॼु उन्हनि जे हिन जे गेट मेंटेन जे करे उहो जेको आहे उन जा पाणी हलणु शुरू थियो आहे। ऐं साॻी तरीक़े सां असांजा लेफ्ट केनालनि जा जेके हुया केनाल जेके बंदि हुया उहे बि हली विया। हीउ हिकिड़ो सुठो क़दम आहे, पर मां अॼु बि सिंध जे शऊर खे इहो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु ज़रूरु रखंदुमि। हीउ अॼु बि तव्हां असांखां एतिरा टिकियल आहिनि जो कोई असांखे का ख़बर ॾियण जे लाइ तयारु न आहे। ॼणो ईअं हुयो पए पियो जीअं असां मिनिस्टर साहिब खां उन टाइम में हिकिड़ो सुवालु कयो आहे त साईं हिन जो ज़िम्मेवारु केरु आहे। अॼु जॾहिं कंहिं हंधि खे हिननि खे कामयाबी मिली आहे ऐं हीअ कामयाबु थिया आहिनि, उहे जेका 10 ॼाणा गुज़री विया आहिनि उनजी जांच इंक्वायरी करे उन्हनि माण्हुनि खे बि निर्वार कंदा ऐं पंहिंजी प्रोग्रेस खे बि वाखो कंदा। पंहिंजी प्रोग्रेस ॿुधाइण लाइ, सिंध जी अवाम खे ॿुधाइण लाइ त असां हिन लेवल ते असां तव्हांखे पाणी करे ॾिनो आहे ऐं तव्हां आईंदे जे लाइ बि परेशान न थीजो, असां तव्हां सां गॾु आहियूं। पर मां अफ़सोस चवंदुमि, अलाए छा थी वियो आहे, हिननि खां मत का खसिजी वई आहे जो हे पब्लिक सां गॾिजणु चाहिनि ई नथा। छो जो पब्लिक सां हिन जो नातो हुजणु खपे, पब्लिक सां हिन जो कनेक्शन कम्युनिकेशन जेकॾहिं हूंदो त पब्लिक छो हिननि खां बेज़ार थी। पब्लिक सां कम्युनिकेशन न हुजण जे करे हीअ जेके आहिनि हिननि सां तमामु वॾो जेको आहे सो हीअ नुक़सानु खाइनि था ऐं हुन सां गॾोगॾु पब्लिक खे बि हीअ जेको आहे सो परेशान रखंदा। न त अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, सेक्रेटरी मिनिस्टर सभु वेंदा, सॼी लाइअमल जेको हुननि 15 ॼाणा जेके गुज़री आहे उन जी बि कारकर्दगी ॿुधाईंदा, आईंदा 15 ॼाणनि जे लाइ बि लाइअमल जोड़े ॿुधाईंदा त हीअ थींदो। पर अफ़सोस इहो आहे त हिननि खां इहे सभु शयूं वञनि थियूं फसियूं। बहरहाल सिंध जे आबादगार, सिंध जे शऊर खे मां इहो अर्ज़ु ज़रूरु रखंदुमि त अलहमदिल्ला अॼु असांखे रुपए मां 100% मां 60% असां तसली आहे। अलाह कंदो इहो कमु असांजो हली वेंदो।